सेठ पीरसन खे धिको ॾींदे लटा छॾींदे चयो, माफ़ करे, अरे डंडो आहीं, कमाई नथो, पाण बि हराम थो खाई ऐं पंहिंजे बचनि खे बि हराम थो खाराई। होॾां जो ॾिसे त पीर सगोरो पियो अचे, सो फौरन वञी पीर सगोरे जो आदुर भाउ कंदे वठी आयोसीं ऐं हथ पेर चुमंदे पीर खे ॾंड ॾींदे चयाईं, साईं बाबा ख़ैरु क़बूल पवे, दुआ कजो। पीर वराणियो, सेठ बाबा असां सदाईं अव्हां जा असुल अबे ॾाॾे खां तव्हांजा दुआगू आहियूं, अलाह अञा बि गंज ॾींदव। गामू इहो लकाउ ॾिसी सिधो मामे शाहन जे ओथारे ते आयो ऐं कचे सिरनि जे ठहियल दिके ते वेही सोचींदे चपनि में चयाईं, कंहिं आॾो हथु टंगण ऐं पिनण त सभ लाइ ख़राबु आहे। भुणकंदे चयाईं, केॾो न कमीणो आहे, पहिरें उघारे फ़क़ीर खे धिको ॾिनाई ऐं पेजारे वारे फ़क़ीर खे हथ पेर चुमी लख ॾिनाई, जॾहिं त पिनण हू बि आयो हुअसि ऐं पिनण ही बि आयो हुयुसि। इहो मामे शाहन ॿुधंदे अङण ते शिनकार कंदे चवणु लॻुसि, अबा 2 नंबरी मड़ियल माल वेंदो बि हमेशह 2 नंबरी ॾिया। तंहिं ते फिदू फाटोड़ो चवणु लॻो, हा हा आहिनि सभु पिनण ऐं छिनण वारा फ़क़ीर, मीर हुजनि, भोतार हुजनि, सरदार हुजनि, मशीर हुजनि, वज़ीर हुजनि या फ़क़ीर हुजनि, हाणे सभु लही पिया आहिनि, ऐब कंहिं वटि बि कोन्हे। वञ ऑफ़िसुनि ऐं अदालतुनि में या इस्पतालुनि में वञ, पटेवाले खां वेंदे बाला ऑफ़िसर ताईं ॿिले वांगुरु खीसो था तकिन। अॻे सरकारी स्कूलनि में पढ़ाईंदा हुआ ऐं उस्ताद मुफ़्त में ट्यूशन बि ॾींदा हुआ। हाणे त उस्ताद न सरकारी स्कूलनि में पाण वञनि था ऐं न मुफ़्त में ट्यूशन था ॾियनि। ज़ुल्म त ॾिसो, नामी गिरामी चोर पुलिस में भर्ती थियो वञनि, तर जो पाथारीदार कामयाब काउंसलर आहे, महा मुनाफ़िक़ जी सियासत में सरसी आहे। कामरेड कोड़ल मोबाइल मां कंधु कढी चवणु लॻो, वॾा इहो तॾहिं सभु कुझु आहे जो असां वटि तालीम जी खोट आहे। जंहिं वक़्तु तालीम आई न ऐं शऊर आयो न त ईअं हरगिज़ न थींदो। फिदू फाटोड़ो चवणु लॻो, कामरेड तालीम त आहे, पर बराबरि शऊर अटे में लूण बराबरि आहे। वाक़ई शऊर ई समाज में तब्दीली आणींदो आहे।